कराची में जाम अवैस के नाअहल करार ॾियण लाइ दरख़्वास्त ॿुधी थी आहे। दरख़्वास्त गुज़ार जे वकील दलील ॾींदे चयो आहे त जाम अवैस मक़तूल नाज़िम जोखे जे वारसनि सां ठाह करे खून बहा अदा कई आहे। संदसि चवणु हो त जाम अवैस तरफ़ां खून बहा अदा करण खां पोइ उहो सादिक यमीन न रहियो आहे। चीफ जस्टिस जो चवणु हो त अवां उन हवाले सां सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो पढ़ियो आहे। वकील जो चवणु हो त ट्रायल कोर्ट जे फ़ैसिले में लिखियलु आहे जाम अवैस खून बहा अदा कई जेको ॾोह जो एतराफ़ आहे। अदालत जो चवणु हो त असां अवां खे ॿुधणु चाहियूं था। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिलनि जी रोशनी में दलील ॾियो। अदालत ॿुधणी हिकु हफ़्ते लाइ मुलतवी कंदे दरख़्वास्त गुज़ार खे तफ़सीली दलील ॾियण जी हिदायत कई आहे। हीअ हम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सिंध हाई कोर्ट कराची में जाम अवैस के नाअहल करार ॾियण लाइ दरख़्वास्त ॿुधणी थी आहे। दरख़्वास्त गुज़ार जे वकील दलील ॾींदे चयो त जाम अवैस मक़तूल नाज़िम जोखे जे वारसनि सां ठाह करे खून बहा अदा कई आहे। संदसि चवणु हो त जाम अवैस तरफ़ां खून बहा अदा करण खां पोइ उहो सादिक यमीन न रहियो आहे। चीफ जस्टिस जो चवणु हो त अवां उन हवाले सां सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो पढ़ियो आहे। वकील जो चवणु हो त ट्रायल कोर्ट जे फ़ैसिले में लिखियलु आहे जाम अवैस खून बहा अदा कई जेको ॾोह जो एतराफ़ आहे। अदालत जो चवणु हो त असां अवां खे ॿुधणु चाहियूं था। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिलनि जी रोशनी में दलील ॾियो। अदालत ॿुधणी हिकु हफ़्ते लाइ मुलतवी कंदे दरख़्वास्त गुज़ार खे तफ़सीली दलील ॾियण जी हिदायत कई आहे। अवां खे अपडेट कयूं पिया अहम ख़बर जे हवाले सां। सिंध हाई कोर्ट कराची में जाम अवैस के नाअहल करार ॾियण लाइ दरख़्वास्त ॿुधणी थी आहे। दरख़्वास्त गुज़ार जे वकील दलील ॾींदे चयो त जाम अवैस मक़तूल नाज़िम जोखे जे वारसनि सां ठाह करे खून बहा अदा कई आहे। संदसि चवणु हो त जाम अवैस तरफ़ां खून बहा अदा करण खां पोइ उहो सादिक ऐं अमीन न रहियो आहे। चीफ जस्टिस जो चवणु हो त अवां उन हवाले सां सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो पढ़ियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर सिकंदर भुट्टो खां। सिकंदर आगाह कजो, सिंध हाई कोर्ट कराची में जाम अवैस के नाअहल करार ॾियण लाइ दरख़्वास्त ॿुधणी थी आहे। छा अपडेट आहिनि अवां वटि? आज इश्फाक़त जो है सिंध हाई कोर्ट के गाजर बेंच है चीफ जस्टिस जस्टिस अहमद अली शेख से बदल जैमें जो है जाम अवैस जो सिंध असेंबली जो मेंबर है उनके खिलाफ नाअहल करार वाली दरख्वास्त से ॿुधणी थी है। अदालत दरख्वास्त गुज़ार खां पुछाणो कयो त अवां जो है सुप्रीम कोर्ट जो फैसलो है वो पढ़ी करे ॿुधायो जेको दियत बाबत है। अदालत में दरख्वास्त गुज़ार चयो त हिन पान एतराफ़ कयो आहे त हू दियत जेकी आहे त उन ॾिनी आहे तंहिं करे उनखे नाअहल करार ॾिनो वञे। अदालत जाम अवैस जेको आहे त उन खे अदालत में दरख्वास्त गुज़ार चयो त ही नाज़िम जोखे वारे केस में संदसि वारसनि खे जेको आहे त उन ठाह करे दियत जी रक़म अदा कई जेको ॾोहवार साबित थिए थो ऐं हू सादिक अमीन न रहियो आहे। अदालत में दरख्वास्त गुज़ार इहो बि चयो त जेको जाम अवैस आहे उन पाण तस्लीम बि कयो आहे त उन दियत जी रक़म ॾिनी आहे। जंहिंते चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट पुछाणो पियो त छा तव्हां उन हवाले सां सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खे पढ़ियो ऐं अदालत खे बैरिस्टर अली ताहिर जेको दरख़्वास्त गुज़ार जो वकील हुयो उनखे अदालत चयो। जंहिंते जेको आहे त अदालत इहो बि चयो त ट्रायल कोर्ट जे फ़ैसिले में बि जेको लिखियो वियो आहे उहो बि ॿुधायो वञे। जंहिंखे जेको आहे त बैरिस्टर अली ज़फ़र इहो चयो त ट्रायल कोर्ट जे फ़ैसिले में बि इहो लिखियो वियो आहे त जाम अवैस दियत जी रक़म अदा कई आहे जेको पाकिस्तान पेनल कोड जे सेक्शन 53 मूजिब दियत जी सज़ा आहे। दरख़्वास्त गुज़ार इहो बि चयो त अदालत संदसि मोहलत ॾे त सुप्रीम कोर्ट जी रोशनी में जेके दलील आहिनि उहे ॾियूं। अदालत ईंदड़ ॿुधणी ताईं दरख़्वास्त गुज़ार खे मोहलत ॾींदी त सुप्रीम कोर्ट जी रोशनी में जेके भी दलील आहिनि उहे ॾिना वञनि ऐं ईंदड़ ॿुधणी ते दरख़्वास्त गुज़ार खे चयो त हू तयारु थी करे पंहिंजे वकील सां गॾु दलील ॾे। अदालत में दरख़्वास्त गुज़ार इहो चयो त जाम अवैस जेको आहे त उनखे लीगल नोटिस मोकिलियो वियो हो पर जाम अवैस जेको सूबाई असेंबली जे तक 79 वारी सीट मां सिंध असेंबली जो मेंबर सिलेक्ट थियो आहे चूंडियो वियो आहे उन जवाब ॾियण गवारा न कयो तंहिं करे ही केस दाख़िल कयो वियो आहे। जाम अवैस खे जेको आहे त नाअहल करार ॾिनो वञे। अदालत